धरती आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है, और इसलिए मैं इस तारीखी लियाकत बाग में आई हूँ। जिए भुट्टो, जिए शहीद रानी बेनज़ीर भुट्टो, जिए अवाम। एशिया जी अज़ीम सियासी अगवान शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी अज़ीम न्याणी हिन मुल्क ऐं जमहूरियत लाइ ख़ानदान जे भातियुनि समेत जाननि जूं क़ुर्बानियूं ॾींदड़ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी यारी वसी ते खेसि सुॾकनि लुॾकनि सां अक़ीदत जा गुल पेश था करियूं ऐं वचन था वरजायूं त शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे छॾियल मिशन खे चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहतरम जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻुवाणी में पूरो करण लाइ पाण पतोड़ींदा रहंदासीं। पारा बाबू लक्ष्मण दास माली, चेयरमैन यूनियन काउंसिल बुलाडियो। सिंध जी रानी ओ सुरह सिंघाणी, अखिन में पानी ओ कई